अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब ऐं मां आहियां ग़ज़ाल आबड़ो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। बोर्ड सबबि पाकिस्तान में वॾी तबाही आई आहे। ॾुखे वक़्त में असांजी मदद लाइ दुनिया खे अॻिते अचणो पवंदो। बोर्ड दौरान 1400 माण्हू हयातियूं विञाए चुका आहिनि। पंहिंजी ज़िंदगी में एॾी वॾी बोर्ड अॻु कॾहिं बि नाहे ॾिठी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो शंघाई साहकार तंज़ीम जे इजलास खे ख़िताब। चयईं मौसमी तब्दीलियुनि करे पाकिस्तान तमामु घणो मुतासिर थियो आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान पाड़ेसरी मुल्क आहिनि। पाकिस्तान जो अफ़गानिस्तान जे अमन सां अमन ॻंढियल आहे। अफ़गानिस्तान खे नज़रअंदाज़ करणु तमामु वॾी ग़लती हूंदी। इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते अफ़गानिस्तान खे मज़बूत करणो आहे। ख़िते में जिफ़ादार अमन लाइ सभिनी मुल्कनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। अफ़गानिस्तान में अवामी क़दमनि लाइ असांखे सपोर्ट करणी पवंदी। रूस खां गैस जी फ़राहमी लाइ मनसूबे ते कमु करण लाइ तुर्किया ऐं पाकिस्तान में इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी तुर्किया जे सदर तैयब अर्दगान सां मुलाक़ात। ॿितरफ़ी लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह टंडो अलायार ते बाईपास ते क़ाइम टेंट सिटी पहुतो। मुतासिरनि सां मुलाक़ात। मुराद अली शाह चवे थो असांजी कोशिश आहे त बीठल पाणी जल्द खां जल्द निकाल कयूं त जीअं माण्हू घरनि ॾांहुं वञनि। सिंध में 1100 मिलीमीटर बरसाति पई। सूबे में 20 तरबेला डैमनि जेतिरो पाणी आयो आहे। सिंध में पवंदड़ बरसाति खां पोइ अवाम खे जेका तकलीफ़ थी आहे उन जो अहसासु आहे। टेंट सिटी में दिलि जी बीमारियुनि जा मरीज़ मिलिया जिन खे अस्पताल मुंतक़िल करण जी हिदायत कई आहे। जिन जा घर किरिया उहे शिकायतूं कंदा उन्हनि जी शिकायतुनि जो तदारुक बि थींदो। मुल्क में बरसाति ऐं ॿोॾि सबबि वधीक 22 ॼणा फौत। फौतुनि जो अंग वधी 1008 थी वियो। 12758 ज़ख़्मी थिया। NDMA जी रिपोर्ट मूजिबि बलोचिस्तान में वधीक 13, सिंध में 8, KPK में वधीक 1 शख़्स फौत। कोयटा जी चमन बाईपास वटि स्कूल जी वैन कल्टी। 4 स्कूली ॿार फौत, 2 ज़ख़्मी। फौती ॿारनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। मीरपुर माथेलो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 3 हफ़्तनि दौरान मलेरिया, गैस्ट्रो ऐं डायरिया विघे 12 ॼणा फौत। बोर्ड वारी सूरतहाल बाद सभी ॻोठनि में पाणी बीठल हुजण सबबि मलेरिया, गैस्ट्रो ऐं डायरिया में इज़ाफ़ो। सखर वेझो सालेह पट में 2 औरतुनि समेत 2 ॿारड़ा गैस्ट्रो विघे फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 100 खां वधीक ॿारड़ा गैस्ट्रो सबबि सिविल अस्पताल दाख़िल। गैस्ट्रो जी वबाई सूरतहाल बाद ॿारनि जे वार्ड में बिस्तरनि जी खोट। विरियासिटी जे ॻोठ पिञल मेमण वासण औरत मलेरिया विघे फौत। 5 ॿारनि जी माउ नजमा ज़ाल अब्दुल्ला मेमण मूज़ी मर्ज़ विघे फौत थी। विरियासिटी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मूज़ी बीमारियुनि विघे फौथियलनि जो अंग 4 थी वियो। बरसातुनि खां पोइ सिंध में डेंगी जे केसनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थियणु लॻो। 24 कलाकनि अंदरि 199 नवां केस आहे। डेंगी जे मरीज़नि जो अंग 4203 थी वियो। डेंगी सबबि 9 ॼणा फौत थिया। सिहत खाते रिपोर्ट जारी करे छॾी। 3827 मरीज़नि जो इलाज कराची जे मुख़्तलिफ़ अस्पतालनि में हलंदड़। गुड्डू ऐं सखर बैराज वटि पाणी जा वहिकरा नॉर्मल थी विया। कोटड़ी बैराज ते विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 1,67,548, हेठां वहिकिरो 1,52,588 क्यूसेक। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 1,54,073, हेठां वहिकिरो 1,52,842 क्यूसेक ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 4,01,088 ऐं हेठां वहिकिरो 3,86,293 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पिंगरियो में पुराण ढोरे खे लॻल घारो 19 ॾींहं गुज़री वञण बावजूद ॿधिजी न सघियो। पुराण ढोरे जो लंघ बहाल न करण ख़िलाफ़ सभई माण्हुनि जो एहतजाज। जेसीं ताईं पुराण ढोरे जो लंघ बहाल न थींदो असांजो धरणो जारी रहंदो। मुज़ाहिरो कंदड़नि जो ऐलान। ऐं मिठी में कलोई वेझो LBOD सिम नाले खे इम्कानी कटण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। असां LBOD सिम नाले खे कंहिं सूरत में कटण न ॾींदासीं। एहतजाज कंदड़नि जो चिताव।